दरबार में नौजवान सुजाग सुत सर तरफ़ां गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें अहम ॻाल्हियुनि बाबति मुशावरत कई वई। जल्द सियासी समाजी अॻवाननि खे दावतूं ॾेई जरवार में लाइब्रेरी जी घुर कंदासीं। अॻवान तफ़सील मूजिबि जरवार में नौजवान सुजाग सथ जे नौजवाननि तरफ़ां ॿीहर सरगर्मियूं तेज़ करण जो ऐलान कयो वियो। उन बाबति अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें उहिदेदारनि समेत शहरिन पिणु वॾे अंग में शिरकत कई। अॻवाननि नवाब अली लुंड, धणी बख़्श चुनड़, सुंदेश कुमार, फराज़ लुंड, शाहिद दायो, असद अली शाह, शहाबुद्दीन बोज़दार ऐं ॿियनि जो चवणु हो त नौजवान सुजाग सथ जरवार अहम मसइलनि लाइ अॻु में बि आवाज़ उथारियो आहे, हाणे बि सरगर्म अमल आहे। जरवार शहर में हिन वक़्तु नौजवाननि खे मुताले लाइ लाइब्रेरी जी सख़्तु ज़रूरत आहे। उन लाइ नौजवान सुजाग सुत पारां हर मकतब फ़िक्र सां मिली करे DC ऑफिस ताईं पैदल मार्च पिणु कयो वियो, पर असांखे सिर्फ़ु ठला दिलासा ॾिना विया। संदसि चवणु हो त हाणे हू लाइब्रेरी जी क़याम थियण ताईं मुसलसल जिदोजहद कंदा। उन लाइ जल्द एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी।